कभी अहम ख़बर अवां खे ॾींदा हलूं। टंडोजाम मां सिंध ज़रई यूनिवर्सिटी जो अॻूणो वाइस चांसलर लाॾाणो करे वियो आहे। अवां खे ॿुधाईंदा हलूं त डॉक्टर रजब मेमण जे लाॾाणे ते यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर फतेह मरी ऐं सियासी समाजी अॻुवाननि पारां ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। टंडोजाम मां सिंध ज़रई यूनिवर्सिटी जो अॻूणो वाइस चांसलर लाहौर में लाॾाणो करे वियो आहे। डॉक्टर रजब मेमण जे लाॾाणे ते यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर फतेह मरी ऐं ॿियनि सियासी समाजी अॻुवाननि पारां ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। हिन जा तफ़सील मालूम कंदासीं। टंडोजाम मां अज़हर लोची खां। अज़हर आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, ही इंतहाई दुख की खबर है। सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जो अॻूणो वाइस चांसलर सियासी समाजी अॻुवान डॉक्टर रजब मेमण असां विच में न रही सघियो। डॉक्टर रजब मेमण लाहौर जी हिकु खांगी अस्पताल में लाॾाणो करे विया। सिलसिले में सियासी समाजी अॻुवान सिंध ज़रई यूनिवर्सिटी जे वीसी फतेह मरी समेत ॿियनि पारां दुख जो इज़हार कयो। सिलसिले में सिंध ज़रई यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर फतेह मरी जो चवणु आहे त वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर रजब अली मेमण जी लाॾाणे ते इंतहाई गहराई दुख जो अफ़सोस कयो आहे। सियासी समाजी अॻुवान एसपीबी चेयरमैन डॉक्टर कादिर मंसूर समेत ॿियनि दुख जो इज़हार कंदे चयो आहे त डॉक्टर रजब मेमण हिकु मुदबर जाखोड़ी ऐं तइलीमदान दोस्त शख़्सियत हुयो। हिन बेहसियत प्रोफेसर मुल्क जे नाले वारे शख़्सियतनि खे पढ़ायो जेके हिन वक़्तु मुल्क जे पूरे अहम उहिदनि ते ख़िदमतूं अंजाम ॾेई रहिया आहिनि। डॉक्टर रजब मेमण मुल्की सतह ते तमामु वॾनि मनसूबनि लाइ कमु कयो ऐं पंहिंजी क़ाबिलियत ऐं ख़िदमत वसीले मुल्क सूबे जी ख़िदमत कई। हुन चयो त डॉक्टर रजब मेमण रिटायर थियण खां पोइ सिंध ज़रई यूनिवर्सिटी ऐं सिंध यूनिवर्सिटी में पीएचडी स्कॉलर जी रहनुमाई करण सां गॾोगॾु लेक्चर पिणु ॾींदो रहियो। हू सोशल साइंस फैकल्टी समेत मुख़्तलिफ़ शोबनि खे जोड़ण में मुख्य किरदारु अदा कयो। हुन मुख़्तलिफ़ शोबनि में पीएचडी कई। पहिरीं पीएचडी फैसलाबाद ज़रई यूनिवर्सिटी मां, बाद में मोनिस्टा यूनिवर्सिटी अमेरिका ऐं पोस्ट डॉक्यूमेंट आईओए यूनिवर्सिटी जा अमेरिका मां कई। हुन चयो त डॉक्टर रजब मेमण जे लाॾाणे सूबे ऐं मुल्क लाइ वॾो नुक़सानु आहे। सिंध सूबो हिकु क़ाबिल ऐं मुदबर तइलीमदान ऐं मोहक़क़ खां महिरूम थियो आहे ऐं ज़रियनि मूजिबि जेको आहे हिन जी जनाज़ नमाज़ संदसि तदवीन गुलिस्तान सजाद महरूमा घरवारी जे भर में अदा कई वेंदी। जी ठीकु आहे अज़हर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।